औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उहे मस्जिदूं जिन जी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां निस्बत आहे। मस्जिद कुबा जीअं त गुज़रियो आहे, सभ खां पहिरीं उहा मस्जिद ठाही वई, जंहिंजी ठाहिण में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ुदि हिसो वरितो ऐं पाण नमाज़ पढ़ियाऊं। हदीस पाक में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो आहे त जो शख़्स पंहिंजे घरां वज़ू करे मस्जिद कुबा में अची 2 रकातूं नफ़ल पढ़ंदो, उनखे उमरा जेतिरो सवाबु मिलंदो। इब्न माजा जे अंदरि इहा हदीस मौजूदु आहे। हिकु रवायत में आहे त जंहिं शख़्स उते अची 4 रकातूं नमाज़ूं पढ़ियूं, उनखे उमिरि जेतिरो सवाबु मिलंदो। मसइलो आहे त मस्जिद कुबा जी छंछर जे ॾींहुं ज़ियारत करणु ऐं नफ़ल पढ़णु अफ़ज़ल आहे। अहिड़ी तरह 17 रमज़ान में ज़ियारत करणु नफ़ल पढ़णु अफ़ज़ल आहे। मस्जिद जुमा जंहिंमें हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सभ खां पहिरीं जुमो पढ़ियो, हुन मस्जिद नालो रखियो मस्जिद जुमा। मस्जिद फ़ज़ी उन में हज़रत अबू अयूब ऐं ॿिया सहाबा फ़ज़ी नाले शराब पी रहिया हुआ त खेनि शराब हराम थियण जो इतला मिलियो, जंहिं बैदि हू पीअण खां बाज़ रहिया। उन मस्जिद शरीफ़ में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम 6 रात जो नमाज़ पढ़ी आहे। इहा ॻाल्हि आम कुतुब में मौजूदु आहे। मस्जिद अजाबत उन मस्जिद में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज़ पढ़ी घणी देर ताईं दुआ घुरंदा रहिया। जबल सलह ते मस्जिद फ़तह आहे, उन में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज़ पढ़ी ऐं अरबा जे ॾींहुं ज़ोर असर जे विच में दुआ घुरी। उन मस्जिद जे वेझो मस्जिद सलमान फ़ारसी, मस्जिद अली ऐं मस्जिद अबी बकर आहे। यादि रहे त जबल सलह ते हिकु गार आहे, जंहिंखे गार सजदा चइबो आहे। उन में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सजदो कयो आहे ऐं सूने ते गार में वही नाज़िल थी ऐं खंदक जी जंग जे वक़्तु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन में चंद रातियूं गुज़ारियो आहे। मस्जिद क़िबलतैन जंहिंमें हिजरत बैदि हिकु रवायत मुताबिक़ 16 महीननि खां पोइ हिकु रवायत मुताबिक़ 17 महीननि खां पोइ हुकुम मिलियो त बैतुल मुक़द्दस जे बजाए बैतुल्लाह ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ो। इहा ॻाल्हि आम कुतुब में मौजूदु आहे। मस्जिद घुमामा जंहिंमें हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ईद नमाज़ पढ़ंदा हुआ, उनखे वेझो मस्जिद अबू बकर आहे, उनखे वेझो मस्जिद अली आहे। जिन मस्जिदनि सां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी निस्बत आहे ऐं उहे मस्जिदूं जिन जी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां निस्बत आहे, उन्हनि मस्जिदुनि जो अदब करणु खपे ऐं जेके बि मसइला ॿुधाया, जेके हदीसूं ॿुधायूं, उन ते अमल करणु खपे। अल्लाह साईं खे दुआ आहे अहिड़ियुनि मस्जिदुनि जो असांखे दीदार नसीब